सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चो झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो। समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा। सचो शान ऐं मान वधी वेंदो। सिंधी में ख़ासि ख़बरूं तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। टोक्यो ओलंपिक, उते मेडल खटण वारा भारत जा खिलाड़ी सभु वापसि अची विया आहिनि। भारत देश टोक्यो ओलंपिक में हिकु गोल्ड सां कुल 7 मेडल प्राप्त करे रांदियुनि में अॼु ताईं सभ खां वधीक जीत हासिल कई आहे। हिकु नज़र नीरज चोपड़ा, गोल्ड मेडल भाला फेंकू एथलीट। हिन खे टोक्यो ओलंपिक में 87.58 मीटर्स जे थ्रो सां जीत मिली। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त अॼु ताईं हुन खे रनिंग में कोई शौक़ु न हो, पर जॾहिं हुन मैदान ते कुझु रांदीगरनि खे भालो फेंक खे प्रैक्टिस कंदे ॾिठो त हिन खे इन रांदि में प्यार थी वियो। इन में पहिरीं हिन हथु आज़माइण जो फ़ैसिलो कयो ऐं हाणे हू एथलीट्स में देश जे सभिनी वॾनि खिलाड़ियुनि मां हिकु थी वियो आहे। मीराबाई चानू सिल्वर मेडल। हिन जो नालो रांदि में पहिरें ॾींहं ते टोक्यो ओलंपिक 2020 ते कॉम्पिटिशन जे पहिरें ॾींहुं यानी 24 जुलाई ते मेडल जीतण में लिस्ट में भारत जो नालो लिखिजी वियो। बिल्कुलु ग़रीब हुई, कदु नंढो, 21 सालनि जी उमिरि में 49 किलोग्राम कुश्त जीती सिल्वर मेडल खणी पंहिंजी ग़रीबी ख़तम कई। 26 साल जी उमिरि में 2016 202 किलोग्राम रियो में खटी। इम्फॉल खां 20 किलोमीटर परे नोगपाक कोंगजिंग गांव में रहण वारी आहे। मीराबाई जो बचपन पहाड़ियुनि में काठियूं कटण गुज़रियूं। हूअ तीरंदाज़ थियण पई चाहे, पर पोइ किन कारण सां हिन खेल में अची वई ऐं जीत हासिल कई। रवि दहिया हरियाणा जे सोनीपत ज़िले जे नाहरी ॻोठ में ॼमियो। रवि दहिया खे 57 किलोग्राम फ्री स्टाइल कुश्तीअ में सिल्वर मेडल पाए पंहिंजी ताक़त ऐं पहलवानी ॾेखारी। किसान परिवार में पैदा थियो। दिल्लीअ जे छत्रसाल स्टेडियम में ट्रेनिंग वरिती, जिते अॻु में ई पहिरीं 2 मेडल जीत करण वारा हुआ। सुशील कुमार ऐं योगेश्वर दत्त हिक ॿिए सां मुलाक़ात थी चुकी हुई। पिता खे विश्वास हो हुन हिन खे 12 सालनि जी उमिरि में उते मोकिलियो। PV सिंधु टोक्यो ओलंपिक में ब्रॉन्ज मेडल। उम्मीद वॾी हुई, पर ब्रॉन्ज मेडल खटी नाराज़ न थी। ओलंपिक में 2 मेडल्स जीतण वारी पहिरीं ऐं कुल ॿी खिलाड़ी आहे। PV सिंधुअ जो ही 125 सालनि जो रिकॉर्ड आहे। हीअ पहिरीं महिला एथलीट आहे जंहिं ओलंपिक में 2 पदक जीता आहिनि। मेन्स हॉकी टीम ब्रॉन्ज मेडल। हीअ रांदि जीते 41 सालनि जी बुख पूरी थी। सोन न मिलियो, पर हॉकी वरी चिमकियो आहे। ब्रॉन्ज मेडल में भारत टीम जर्मन खे हारायो। लवलीना बोरगोहिम ब्रॉन्ज मेडल। आसाम में रहंदी आहे। ब्रॉन्ज जीते इतिहास रचायो। विजेंद्र ऐं मेरी कॉम खां पोइ बॉक्सिंग में हीअ 3 खिलाड़ी आहे। उमिरि सिर्फ़ 23 साल अथसि। बचपन में किक बॉक्स करण जो शौक़ु हुअसि। इहो शुरूआत में आसाम जे गोलगोट में थियो।
बजरंग पूनिया ब्रॉन्ज मेडल गोल्ड मेडल जी पक हुई। सिल्वर जो सपनो पूरो न थियो पर पोइ ब्रॉन्ज खटी देश जो नालो वॾो कयो। बचपन में कुश्तीअ जो शौक़ु हो। राति जो 2 बजे उथी आखाड़े में वेंदो हो। जुनून अहिड़ो हुउसि जो 2008 में खुदि संदसि वज़न हो 34 किलोग्राम। उन हूंदे 60 किलोग्राम सां लड़ियो ऐं जीतियो। सिंधियुनि जे लाइ ख़ासि सूचना। सभिनी सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि खे निमाणी वेनती। भारत सरकार NPR यानी नेशनल पॉपुलेशन रजिस्टर लागू करण जी घोषणा कई आहे। इन में भारत जी जनगणना कई वेंदी, जंहिंमें तव्हांखे काफ़ी जानकारी ॾियणी आहे। राष्ट्रीय जनगणना रजिस्टर में जाति सिंधी ऐं धर्म जे कालम में हिंदू लिखणो आहे। सिंधी समाज जा घणेई माण्हू जातीअ जे कालम में सिंधी न लिखी करे हिंदू लिखी छॾींदा आहिनि। ईअं न करणु खपे। सरकारी रिकॉर्ड में सिंधियुनि जी जनसंख्या घटि रिकॉर्ड थी वई आहे, जंहिं करे सिंधी समाज काफ़ी सरकारी मददनि खां मरहूम रहिजी थो वञे। इन करे ध्यानु रखो ऐं ॿियनि दोस्त मिटनि माइटनि सेणनि सॼणनि खे इहा ॻाल्हि ॿुधायो। 8 ऑगस्ट 1949 उल्हासनगर जो जन्म त्योहार हैप्पी बर्थडे लॾ पलाण खां पोइ सरकार सिंधियुनि खे पूरे भारत में अलॻि अलॻि स्थाननि ते स्थापित कयो। उल्हासनगर जॾहिं आया तॾहिं उद्घाटन सूमर 8 ऑगस्ट 1949 ते थियो। उद्घाटन करण वारो हो जनरल गवर्नर श्री C राजगोपालाचार्य। 8 ऑगस्ट 2021 ते शहर जो 72वां स्थापना ॾींहुं मल्हायो वियो। गुज़िरियल 20 सालनि खां हीउ ॾींहुं ख़ुशीअ सां मल्हायो वेंदो आहे। हिन ॾींहं ते शहर जा मुदबर नेताऊं गणमान्य हस्तियूं पत्रकार NGO ऐं कॉलेज जा विद्यार्थी आया। हिन मौके ते कोरोना वॉरियर्स खे सर्टिफिकेट सां सन्मानित कयो वियो। उल्हासनगर जे शहर में वण पोखण जो कार्यक्रम मंगलवार 10 ऑगस्ट ते अखिल भारतीय सिंधी समाज पारां उल्हासनगर ॾे जे वॉलीबॉल ग्राउंड ते वण पोखण जो कार्यक्रम कयो वियो। इन वक़्तु MLA श्री कुमार एलाणी, नगर सेवक श्री महेश सुखरामाणी, समाज सेवक श्री मनोज साधनानी ऐं अखिल भारतीय सिंधी समाज राष्ट्रीय अध्यक्ष श्री शंकर नागराणी जा पदाधिकारी ऐं कार्यकर्ता हाज़िर हुआ। समाचार पूरो थियो। नमस्ते। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में